फेसबुक तो नौकरी हासिल कीअं करे सघिजे थी, पंहिंजी प्रोडक्ट कहिड़े तरीक़े सां सेल करे सघिजे थी, कमाए कीअं सघिजे थो, कमु कीअं ॻोल्हे सघिजे थो, उन्हनि स्ट्रेटजीज़ ते त ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पर हिकु ॿ इंट्रस्टिंग वाक़ियो आहे जेको मां तव्हां सां शेयर कंदुमि ऐं उन खां पोइ असां ॾिसंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं स्ट्रेटजीज़ अपनायूं त जीअं असां फेसबुक ते जॉब या कोई कमु हासिल करे सघूं था। रिसेंटली जॾहिं असां अर्निंग ऐं कमाईअ जी ॻाल्हि कंदा आहियूं न त इलाही माण्हू असांखे ॾाढा ॾुखारा कमेंट कंदा आहिनि या गुस्से में कमेंट कंदा आहिनि, हुनजो हक़ बि आहे। अस्सलाम वालेकुम, मां सलाहुद्दीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। तव्हां साम्हूं घटि ई माण्हू हूंदा जेके फेसबुक जो इस्तेमालु न कंदा हूंदा, पर ईअं चवणु ग़लति न हूंदो त 90% माण्हू फेसबुक जो इस्तेमालु कनि था, पोइ उहे ॿार हुजनि, औरतूं हुजनि, या असां तव्हां नौजवान हुजूं या कोई एज्ड बंदो हुजे, हर कोई फेसबुक इस्तेमालु करे थो। मोबाइल जे अंदरि हिकिड़ो ऑप्शन हूंदो आहे जंहिंमें इहो ॾिसी सघिबो आहे त असां ॾींहं में कहिड़ी ऐप घणी इस्तेमालु कई आहे। त यकीनन मां दावा सां चवां थो त फेसबुक जो इस्तेमालु असांजे अलमोस्ट मोबाइलनि में, घणनि में त न, अलमोस्ट मोबाइलनि जे अंदरि फेसबुक जो इस्तेमालु इलाही घणो हूंदो बनिस्बत ॿियनि एप्स जे या व्हाट्सअप जो। हाणे असां इहो था सवाल कयूं त छा फेसबुक जे ज़रिए का नौकरी हासिल करे सघिजे थी या फेसबुक मां का अर्निंग करे सघिजे थी जेके असां तव्हां आम अकाउंट इस्तेमालु कयूं था। हाणे जॾहिं बि असां अर्निंग जो नालो खणंदा आहियूं त असां सभु जेको आहे फेसबुक जे डॉलर्स ॾे, एड्स ॾे हलिया वेंदा आहियूं त न फेसबुक पाकिस्तान में एड्स डेफिनेटली हिन वक़्तु पाकिस्तान जा कुझु पेज आहिनि जेके मोनोटाइज़ थियनि था फेसबुक जे हथों, बाक़ी ऑलमोस्ट प्रोसेस में आहे। पाकिस्तान इंशाल्लाह जल्दी मोनोटाइज़ेशन फेसबुक जी बि ऑन थी वेंदी त उतां बि कमाइणु आसान थी वेंदो। जीअं यूट्यूब में मोनोटाइज़ेशन आम आहे हर मुल्क जे लाइ, ईअं ई इंशाल्लाह फेसबुक बि जल्द मोनोटाइज़ थी वेंदो। पर हिते अर्निंग में मुंहिंजी मुराद इहा आहे त फेसबुक ज़रिए बि कुझु न कुझु पंहिंजूं प्रोडक्ट सेल करे कमाए सघिजे थो या ॿियो कोई कमु हासिल करे सघिजे थो अगरि किथे का नीड हुजे त हिन जो जवाबु आहे हा, बिल्कुलु करे सघिजे थो। फेसबुक तो नौकरी हासिल कीअं करे सघिजे थी, पंहिंजी प्रोडक्ट कहिड़े तरीक़े सां सेल करे सघिजे थी, कमाए कीअं सघिजे थो, कमु कीअं ॻोल्हे सघिजे थो, उन्हनि स्ट्रेटजीज़ ते त ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पर हिकु ॿ इंट्रस्टिंग वाक़ियो आहे जेको मां तव्हां सां शेयर कंदुमि ऐं उन खां पोइ असां ॾिसंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं स्ट्रेटजीज़ अपनायूं त जीअं असां फेसबुक ते जॉब या कोई कमु हासिल करे सघूं था। रिसेंटली जिते असांजी रहाइश आहे उन लोकल एरिया में यूट्यूब वर्कशॉप रखी हुईसीं असां सिंधी थॉट्स जे प्लेटफॉर्म ते। उनजी कंपेन जॾहिं मूं हलाई ऐं मां काफ़ी दोस्तनि सां मतिलबु मुलाक़ात कयां पियो त यार हीअ वर्कशॉप असां करणु वञूं पिया ऐं उनजी रजिस्ट्रेशन जो ही प्रोसेस आहे। उनजी 300 रुपया फीस बि रखी हुईसीं ऐं अलहमदिल्ला उनजो ॾाढो ज़बरदस्त रिस्पॉन्स हुयो। ऐं हाणे असांजे यूट्यूब चैनल ते या फेसबुक ते बि वक़्तनि ब वक़्तनि उहे क्लिप्स अपलोड थींदियूं आहिनि, पर यूट्यूब ते असांजो मुकमल प्रोग्राम अपलोडेड आहे, तव्हां उहो बि ॾिसी सघो था। पोइ जॾहिं उनजी कंपेन हलाइण वञा पियो, हिकिड़े दोस्त सां मिलियुमि, यार असां हीअ वर्कशॉप जो आगाज़ कयो आहे ऐं उन में असां ही शयूं सेखारियूं था। पोइ हुन मूंखे जवाबु ॾिनो त मूंखे इंट्रस्ट न आहे त मां यूट्यूब ते अर्निंग कयां, यूट्यूब ते कमु कयां, पर जेको तूं रिकॉर्डिंग कंदो आहे, एडिटिंग कंदो आहे, इहा मूंखे ॾाढी वणंदी आहे। अगरि इहो बि उनजी वर्कशॉप जे अंदरि तव्हां सेखारियो था त मां ज़रूरु जॉइन कंदुमि। मां चयो डेफिनेटली इहे सभु शयूं असां उनजे अंदरि इंक्लूडेड आहिनि ऐं सेखारींदासीं। उन फ़ौरन कंहिं झिझक जे उन अकाउंट में असांजे पेमेंट सेंड कई ऐं रजिस्ट्रेशन कराई। हाणे इहा रजिस्ट्रेशन एॾी तकड़ी छो थी ऐं यकीन कयो उन महिल असांजूं सीट्स कंप्लीट थी वियूं हुयूं। असां इलाही माण्हुनि खे माज़रत कईसीं त असां वटि सीट्स मुकमल आहिनि, असांखे वधीक जॻह न आहे, असां नेक्स्ट टाइम तव्हांखे अवेल कंदासीं। हाणे उहो छाजे करे, उहा असां सिंधी थॉट्स ते पब्लिक न कई असीं वीडियो जेका कंपेन हलाई असीं, छाजे करे त असांजो लोकल सतह ते असांजो हिकिड़ो इहो प्रोग्राम हुयो। मां उहा वीडियो जेका कंपेन जी हुई पंहिंजे फेसबुक आई डी ते अपलोड कई हुई ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे फेसबुक आई डी ते मां ऑलरेडी अहिड़ो कमु कंदो रहियो हुयुमि जंहिंसां उन्हनि खे ख़बर हुई त हिनखे यूट्यूब जी ख़बर आहे, हिन खे वीडियो एडिटिंग ईंदी आहे, हीअ वीडियो रिकॉर्डिंग कंदो आहे, त उन सां उन्हनि जो हिकिड़ो ट्रस्ट बिल्ड थी वियो ऐं मूंखे इलाही आसानी थी। यकीन कंदो मूंखे हिन पंहिंजो अकाउंट अॻ में खां सही इस्तेमालु करण जो इहो फ़ाइदो पियो त मूंखे कंपेन हलाइण में एॾी तकलीफ़ न आई। सिंपली असां हिकिड़ी पोस्टूं रखियूंसीं, थोरो घणो डोर टू डोर या ईअं खणी चऊं त मैन टू मैन असां हिकिड़ो विज़िट कईसीं ऐं असांजो कमु थी वियो। ऐं उन ते 100 खां प्लस, छो त सीट्स असां लिमिटेड हुयूं, 100 प्लस पार्टिसिपेंट्स उन्हनि में जेको आहे सो पार्टिसिपेट कयो ऐं बहितरीनु प्रोग्राम थी वियो। इन एॾी कामयाबु वर्कशॉप जो क्रेडिट केॾे थो वञे, इन मुंहिंजे अकाउंट खे, छो त मुंहिंजे इन करे त चवां त मां उनखे पंहिंजी आइडिया खे इस्तेमालु कयो हुयो उन में, छो त मां कराइण वञा पियो ऐं प्लेटफॉर्म सिंधी थॉट्स जो यूज़ कयो हुयो त मूंखे उन आइडिया फेसबुक जी आइडिया इहो मूंखे बेनिफिट ॾिनो ऐं मूंखे पंहिंजे कमु करणु उन खां पोइ सोशल मीडिया जे सही इस्तेमालु मूंखे इहो बेनिफिट ॾिनो। मां हिकिड़ी ॿी कहाणी कोट कंदुमि तव्हां सां, इन सां ई रिलेटेड आहे सोशल मीडिया सां। उहा सर आबिद अयूब असांजो बहितरीनु दोस्त आहे, कासिम अली शाह फाउंडेशन में मीडिया जो मतिलबु सोशल मीडिया जो एक्सपर्ट आहे, उनखे मैनेज कंदो आहे। सर आबिद अयूब ॿुधायो त हिकिड़ी कंपनीअ खे हिकिड़े अहिड़े मैनेजर जी ज़रूरत हुई जंहिंजे हेठां कुझु बंदा कमु कंदा टीम में, उन्हनि खे उनखे लीड करणो हुयो। HR वारनि उनजो बाक़ाइदा इंटरव्यू वरितो, सॼो प्रोसेस कंप्लीट थी वियो। हाणे उन्हनि खे मतिलबु फाइनलाइज़ कयो वियो, पर जॾहिं उहा टीम वेठी त उन में हिकिड़ो मैनेजर हुयो जंहिं चयो त असां हिनखे हायर न कंदासीं। त उन खां सवाल कयो वियो त तव्हां असां हेॾो प्रोसेस कयो आहे ऐं हीउ बंदो परफेक्ट आहे,
पोइ हुन ॿुधायो त जॾहिं मां हिन जो सोशल मीडिया जो अकाउंट यानी हिन जी मां ID जॾहिं विज़िट कई त हीउ हुन ते पूरो न पियो लहे ऐं असांजी जेका कंपनी जी डिसेंसी आहे, असांजो जेको मयारु आहे, उन मयार ते हीउ माण्हू लहे ई नथो जेके हिन जूं पंहिंजी एक्टिविटीज़ आहिनि या सोशल मीडिया जो हलाइणु आहे। सो लिहाज़ असां तइ कयो आहे त हिन खे हायर न कयो वेंदो। हाणे हिन खे नुक़सानु छा जो पियो? पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट खे सही इस्तेमालु न करण जो। ऐं मां तव्हां सां इन ई सोशल मीडिया अकाउंट जो हिकिड़ो बेनिफिट शेयर कयो ऐं इहा ई हिकिड़ी कहाणी शेयर कई त हिन मां लॉस कीअं पियो। हाणे असां ईंदासीं स्ट्रेटजीज़ ते त असां पंहिंजे अकाउंट सां कहिड़ियूं स्ट्रेटजीज़, कहिड़ा तरीक़ा अपनायूं जंहिंसां असां नौकिरी या कोई बि कमु, जीअं मां तव्हांखे हिकिड़ो वर्कशॉप जो ॿुधायो, तव्हां कंहिं बि शइ जो आगाज़ कयो त तव्हांखे उहो कमु मिली वञे। ऐं ॿियो असां इहो ॾिसंदासीं त अहिड़ो छा कजे पंहिंजे अकाउंट सां जो कंहिंखे इलाज न करिणो पवे त मूंखे नौकिरी ॾियो, हू पाण तव्हांखे ॻोल्हे जॉब ॾींदा। सो हाणे असां हुनजो ज़िक्र कंदासीं त उहे कहिड़ियूं स्ट्रेटजीज़ आहिनि। तव्हां असां ॼाणूं था त जेको सोशल मीडिया अकाउंट हूंदो आहे, चाहे उहो इंस्टाग्राम हुजे, ट्विटर हुजे, फेसबुक हुजे, उन में बायो जो ऑप्शन हूंदो आहे। बायो जे ऑप्शन मां छा मुराद हूंदी आहे त तव्हां केरु आहियो, उन बायो जे अंदरि लिखिणो आहे तव्हांखे पंहिंजे बारे में। उन में तव्हां टीचर आहियो, डेफिनेटली मुंहिंजी ID ते टीचर लिखियलु आहे, या हेठि कम में ईंदो त वीडियोग्राफर हूंदो, यूट्यूबर हूंदो, XYZ सॼी डिटेल मुंहिंजी उते ॾिनल आहे। मां किथे जॉब कई आहे, किथे छॾी आहे, कहिड़ी शइ रन कयां थो, कहिड़ो नथो कयां, सॼी डिटेल ॾिनल आहे। सो बायो में तव्हां टीचर आहियो त टीचर लिखो, ऐं उन खां बाद में तव्हां वीडियोग्राफर आहियो, एडिटर आहियो, तव्हां शॉपकीपर आहियो, तव्हां इलेक्ट्रीशियन आहियो, जेको कुझु आहियो उन बायो जे अंदरि उहा डिटेल लिखंदव तव्हां, या शॉर्ट में उहो वर्ड लिखंदव। ॿिए नंबर ते इलाही माण्हू पंहिंजो अकाउंट लॉक रखंदा आहिनि। हाणे लॉक रखण सां इहो नुक़सानु थींदो आहे त तव्हां केॾे फ्रेंड रिक्वेस्ट मोकिलींदव, उहो तव्हांजो अकाउंट विज़िट ई न करे सघंदो। त जंहिं मुंहिंजे फ्रेंड, इवन त असां फ्रेंड रिक्वेस्ट ई एक्सेप्ट न आहिनि कंदा, छाजे करे त मां हिन खे सुञाणा ई नथो, अकाउंट बि लॉक लॻो पियो आहे। हाणे फ्रेंड एड थींदो पोइ हुनजे लाइ अकाउंट तव्हांजो खुलंदो, पर इलाही माण्हू तव्हांखे एड बि न कंदा सिर्फ़ु इन जे करे त तव्हांजो अकाउंट लॉक आहे। सो पहिरियों स्टेप इहो आहे त बायो लिखो। ॿियों स्टेप इहो आहे त पंहिंजे अकाउंट खे अनलॉक रखो। टियों स्टेप इहो आहे त जेका जेका डेटा, जेको जेको कमु तव्हां कयो आहे, किथे जॉब कई आहे, कोई एक्सपीरियंस आहे, का वर्कशॉप अटेंड कई आहे, कोई प्रोग्राम अटेंड कयो आहे, को नंढिड़ो कोर्स कयो आहे, उनखे उन बायो डेटा में एड कयो, फेसबुक ते उनखे पोस्ट कयो। इन जे करे इहो पोस्ट कयो त जॾहिं बि को तव्हांजो अकाउंट विज़िट करे, प्रोफाइल विज़िट करे, त उनखे इहा ख़बर पए त हीउ बंदो कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़री चुको आहे। हाणे नेक्स्ट स्टेप इहो आहे त असां पोस्टिंग कहिड़ी था कयूं। असां बायो में टीचर लिखियो आहे ऐं पोस्टूं मुंहिंजूं हिकिड़े आम छिछोरे माण्हूअ वांगुरु हुजनि, मतिलबु अहिड़े क़िस्म जूं पोस्टूं हुजनि जेको मुंहिंजे बायो सां मैच ई न करे, त अॻिलो जॾहिं बि विज़िट कंदो चवंदो यार हीउ टीचर नथो थी सघे, न हीउ टीचर अहिड़े क़िस्म जो अकाउंट ईअं इस्तेमालु कंदो ई न आहे जहिड़े तरीक़े सां हिन पोस्टूं लॻायूं आहिनि। तव्हां वधीक इन शइ में एक्सपर्ट आहियो, तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त टीचर खे कहिड़ियूं पोस्टूं करणु घुरिजनि, वीडियोग्राफर खे कहिड़ियूं पोस्टूं करणु घुरिजनि, शॉपकीपर खे कहिड़ियूं पोस्टूं करणु घुरिजनि। यानी तव्हांजो बायो सां तव्हां जूं पोस्टूं, तव्हांजो मवादु, तव्हांजी शेयरिंग मैच थिए। अगरि मूंखे मिसाल वीडियो एडिटर जी ज़रूरत आहे त मां अगरि मुंहिंजो प्रोफाइल विज़िट कयां त हुन में हुन एडिटिंग सैंपल हुजनि, सिस्टम हुजे, मतिलबु अहिड़ी हुनजी एक्टिविटी हुजे जंहिंमां मूंखे यार अंदाज़ो थी वञे त ज़बरदस्त यार हिन वटि हेॾा इक्विपमेंट्स आहिनि, हीउ एॾो ज़बरदस्त कमु करे थो एडिटिंग जी दुनिया में, या हीअ हुनजा कुझु सैंपल आहिनि, मतिलबु मूंखे आसानी थी वञे हिकिड़ो दफ़ो हुनजो प्रोफाइल विज़िट करण सां। माना ईअं न थिए जो हू एडिटर बायो में लिखी ऐं हेठि जेको आहे उहा शइ हुजे ई न। त इन सां बि छा थींदो, जॾहिं को तव्हांखे हायर कंदो या तव्हांखे ॻोल्हींदो त तव्हांजो अकाउंट उन सां मैच ई न थींदो तव्हांजे बायो सां। सो इन्हनि शयुनि जो इलाही ख़्यालु करिणो आहे त पोस्टूं तव्हांजे बायो सां, तव्हांजे पर्सनैलिटी सां, तव्हांजे कम सां मैच थियणु घुरिजनि। नेक्स्ट स्ट्रेटजी मां इहा ॾींदो आहियां त जंहिं फील्ड में तव्हां कमु कयो था, फ़र्ज़ु कयो तव्हां टीचर आहियो, तव्हां शॉपकीपर आहियो, या तव्हां वीडियो एडिटर आहियो, या तव्हां फ्रीलांसर आहियो, तव्हां मतिलबु को अहिड़ो कमु दुकानदार आहियो, इलेक्ट्रीशियन जो तव्हांखे दुकानु आहे, त तव्हां उन एरिया जा, छो त जेका एरिया पहिरियों तव्हांजी टारगेट आहे, हिकु त इहो ऑनलाइन था कयो त ॿाहिरियां माण्हू त वधि खां वधि एड कयो, जेके HR मैनेजर हुजनि, जेके वॾे वॾे उहिदनि ते हुजनि, उन्हनि खे एड करण जी कोशिशि कयो। जे न ऐं दुकानु आहे या लोकल एरिया में को वीडियो जो, को एडिटिंग जो कमु कयो था ऐं तव्हां चओ था त मां का सर्विस प्रोवाइड कंदुमि, त लोकल एरियाज़ जे माण्हुनि खे वधि खां वधि उन्हनि खे एड कयो पंहिंजे अकाउंट ते, त जीअं तव्हांजी पोस्ट वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुची सघे। मां इहो बि चवंदो आहियां त तव्हां अगरि फेसबुक ते एड्स नथा हलाए सघो, उन ते ख़र्च नथा करे सघो, त लोकल माण्हू एड कयो वधि खां वधि। अगरि तव्हां स्कूल वारा आहियो त पेरेंट्स खे एड कयो, शॉपकीपर आहियो त लोकल माण्हुनि खे एड कयो, ऐं पोइ पंहिंजी प्रोडक्ट्स जी तस्वीरूं लॻाईंदा वञो, उन्हनि ताईं ज़रूरु पहुचंदियूं। इहे मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त पेप्सी करोड़ रुपया ख़र्च कंदी आहे सिर्फ़ु क्रिकेटरनि जी शर्ट ते पंहिंजो लोगो लॻाइण लाइ। ऐं हिनखे सम्झण जी ॻाल्हि आहे त हिकु लोगे में छा थींदो आहे, करोड़ रुपया नंढिड़ो लोगो हूंदो आहे पेप्सी जो, उन ते हू पे कंदा आहिनि उन्हनि खे, क्रिकेटर्स खे या उन्हनि खे कंपनियुनि खे, त बाबा असांजो लोगो लॻायो। माना छा, लोगो नज़र अचे।
ऐं ॿी ॻाल्हि तव्हां नोट कई हूंदी त जॾहिं असां को दुकानु नओं खुलंदे ॾिसंदा मिसाल हिकिड़ो शहर में असां वियासीं त हे गिफ्ट सेंटर खुलियल आहे, ठीकु आहे, गिफ्ट सेंटर तव्हां ॾिठो त हिननि में हे गिफ्ट सेंटर नओं खुलियो आहे, हे गिफ्टियूं रखे थो। हाणे ॾिसण सां ज़रूरु न आहे त तव्हां वञी करे गिफ्ट वठो, पर हाणे तव्हांजे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेहिजी वई त हिते गिफ्ट सेंटर बि आहे। पोइ जॾहिं तव्हांखे का गिफ्ट जी ज़रूरत पवंदी त क्लिक थींदो यार हिन जॻह ते इहो दुकानु हुयो। ईअं ई आहे त तव्हांखे बार बार ॾिसंदा 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 सोशल मीडिया ते पोइ जंहिं ॾींहुं उन्हनि खे कम जी ज़रूरत हूंदी चवंदा यार फलाणे बंदे खे मां ॾिठो हुयो त इहो कमु कंदो आहे वीडियो जो या एडिटिंग जो, या हिनखे इलेक्ट्रिशियन जो दुकान आहे, मां इन सां राब्तो कयां त हीउ एक्सपर्ट आहे या हीउ इलेक्ट्रिशियन आहे। सो ईअं ई असां उन्हनि अकाउंट्स मां फ़ाइदो वठी सघूं था ऐं पंहिंजी ब्रांड खे वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुचाए सघूं था। हाणे जॾहिं असां अर्निंग ऐं कमाईअ जी ॻाल्हि कंदा आहियूं न त इलाही माण्हू असांखे ॾाढा ॾुखारा कमेंट कंदा आहिनि या गुस्से में कमेंट कंदा आहिनि। हुनजो हक़ बि आहे त तव्हां बसि फ्रॉड था कयो, अहिड़ो कुझु आहे कोन ऐं तव्हां मतिलबु असांखे अहिड़ा अहिड़ा ॾस था ॾियो पंहिंजे व्यूज़ ऐं सब्सक्राइबर्स वधाइण जे चकर में जिन सां असां बीट ई नथा करे सघूं। पर मुंहिंजा भाउ, अगरि तव्हां कोशिशि कंदव ऐं स्टेप वठंदव ऐं काथों स्टार्ट वठंदव त हर हिकु शइ जी शुरूआति ज़ीरो खां थींदी आहे। ऐं असां छा कंदा आहियूं, वॾा यूट्यूबर वॾियूं कैमराउनि जा सेटअप ॾिसी करे पंहिंजो यूट्यूब स्टार्ट ई न आहियूं कंदा, छो त हुन वटि त घणो कुझु आहे। अगरि तव्हां उन ई माण्हूअ जे माज़ीअ में वञो जंहिंजा मिलियन सब्सक्राइबर आहिनि, उन मोबाइल खां शुरू कयो हूंदो। घटि ई अहिड़ा यूट्यूबर ऐं इन्फ्लुएंसर आहिनि जिन जेके कमाइनि था, जेके ॼमंदे ॼाम आहिनि, माना उथंदे अमीर हुया बसि उन्हनि हिकिड़ो वॾो बंगलो ख़रीद करे उन में वॾा स्टूडियो लॻाए छॾिया। घटि आहिनि पर घटि, पर तव्हांखे इलाही ज़ीरो खां स्टार्ट वारा माण्हू बि मिलंदा। सो तव्हां वधि खां वधि पंहिंजे बायो सां रिलेटेड माण्हुनि खे एड कयो, वधि खां वधि पंहिंजे अकाउंट जो इस्तेमालु पॉज़िटिव कयो त जीअं तव्हां इन मां जॉब कोई बि कमु काई बि प्रोडक्ट सेल करे सघो ऐं इन मां भरपूर फ़ाइदो वठी सघो। छो इस्तेमालु त उएं कयूं था, पर अगरि असां हिनखे पॉज़िटिव यूज़ कयोसीं असां हिन मां काफ़ी बेनिफिट्स हासिलु करे सघूं था। अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। गॾु जो सिंधी थाट सां। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।